अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ यहाँ सायरा सुमरो आओ यहाँ पिरिया गुल सखबेरी का नजर हेडलाइन ते। अमरीका ईरान में ॻाल्हियूं सुभाणे इस्लामाबाद में थींदियूं, तयारियूं मुकमल। अमरीकी मीडिया मूजिब अमरीकी वफ़द नायब सदर JD वैंस जी क़यादत में इस्लामाबाद पहुचंदो। विच ओभर लाइ ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकॉफ ऐं ट्रंप जो नाठी जेरेड कुशनर बि वफ़द में शामिल हूंदा। ईरानी सफ़ीर मूजिब अमन ॻाल्हियुनि लाइ ईरान जो वफ़द अॼु इस्लामाबाद पहुचंदो। वफ़द में ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर बाकर कालेबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची शामिल हूंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सूरत हाल अणवणंदड़ थी त ईरान ते अॻु खां वधीक ताक़तवर हमलो कंदासीं। हतमी मुआहिदे तां ई अमरीका जा सामूंडी बेड़ा, जहाज़ ऐं फ़ौजी अहलकार ईरान जे वेझो मौजूद रहंदा। इहो अॻु ई तइ थी चुको आहे त ईरान वटि एटमी हथियार न हूंदा। पंहिंजे ट्वीट में अमरीकी सदर वधीक चयो आहे त उन दौरान अमरीकी फ़ौज भरपूर तयारी में आराम कंदी। अमरीकी फ़ौज असल में पंहिंजे ईंदड़ कामयाबी जी मुंतज़िर आहे। ईरान हरमिस वारो सामूंडी लंघ मुकमल तौर बंदि करे छॾियो। ईरानी मीडिया जो चवणु आहे त हरमस वारे लंघ जे कुझु हंधनि ते बारूदी सुरंगुनि जो ख़तरो आहे। ईरानी नेवी मुतबादिल सामूंडी रस्ता मुक़रर करे छॾिया आहिनि। हरमस वारे लंघ तां गुज़रण खां अॻु पासदाराने इनक़लाब सां ताउन करणो पवंदो। अमरीकी अख़बार मूजिब ईरान हरमिस वारे सामूंडी लंघ मां गुज़रंदड़ बहरी जहाज़नि खां टूल वसूल कंदो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ चयो आहे त ॻाल्हियुनि खां अॻु में ई 10 नुक़्तनि वारी तजवीज़नि मां 3 अहम नुक़्तनि जी भनकड़ी थी चुकी आहे। लबनान ते हमला, ईरान ते हवाई हदनि में ड्रोन्स जी चुरपुर ऐं ईरान जे यूरेनियम अफ़ज़ोदगी जे हक़ जे नफ़ी उन ॻाल्हि जी साबिती आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका खे फ़ैसिलो करणो पवंदो त हू जंग बंदी चाहे थो या इसराइल जे चवण ते जंग जारी रखणु थो चाहे। ॿई शयूं गॾु मुमकिन न आहिनि। अमरीकी नायब सदर JD वैंस चयो आहे त अमरीका इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियुनि मां पुरउमीद आहे। केतिरनि ई ईरानी तजवीज़नि ते अॻु में ई इतफ़ाक़ थियल आहे। JD वैंस ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त जेकॾहिं ईरान लबनान जो जवाज़ ॼाणे जंग बंदी तोड़णु चाहे थो त उहा हुन जी चूंड हूंदी। ईरान खे ईंदड़ क़दम खणणो पवंदो, न त सदर ट्रंप वटि जंग में वापसि वञण जो ऑप्शन मौजूदु आहे। गुलपिलासा सानो अदालती कमीशन जे सिफ़ारिशनि ते अमल दरामद लाइ 3 वज़ीरनि ते मुश्तमिल कमेटी क़ाइम। नोटिफिकेशन जारी। घरू वज़ीर ऐं कानून वारो वज़ीर सियासन लंचार कमेटी जो कन्वेनर हूंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं जाम इकरामुल्लाह धारे जो कमेटी जा मेंबर मुक़रर। घरू खाते जो एडिशनल चीफ सेक्रेटरी इक़बाल कमेटी जो सेक्रेटरी हूंदो। कमेटी अदालती कमीशन जी रिपोर्ट जो जाइज़ो वठण बाद सिफ़ारिशूं वज़ीर आला सिंध खे पेश कंदी। बाकराणी वेझो माउ धी गोलियूं हणी क़तल, लाश दरिया में लोड़िया विया। ॻोठ शादन जतोई में जवाबदार बेवा, भाॼाई शाहिदा जतोई नौजवान भाईटी नगमा खे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। गोलाबाद दरिया मां लाश हथ, मक़तूला औरत जे ॾेर मथां केस दाख़िल। पुलिस जा जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा। फरियादण चयो आहे त जवाबदार अली हैदर जतोई भाॼाई ऐं भाईटी खे होटल ते मानी खाराइण बहाने वठी वञी क़तल कयो आहे। हैदराबाद में नारी मुबैना तौर क़तल, मुड़िस ऐं सोहरो गिरफ़्तार। नूरानी बस्ती में नारी इकरार खे सावरनि मुबैना तौर क़तल करे छॾियो। भाउ जे फरियाद ते पुलिस जी कार्रवाई। नारी जे मुड़िस ऐं सोहरे खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त नारी इकरार जी शादी 8 महीना अॻु अंस कुरैशी सां थी हुई। वाक़े जी जांच कई पई वञे। शादी लार्ज वेझो लॾा लुट जो शिकार औरत इंसाफ़ न मिलण ते आपघात करे छॾियो। ॻोठ फोटू भील में 39 वरनि जी शिरमिती गुडी भील जो घर मां फाओ खादर लाश हथ। नंदो पुलिस पहुची लाश तेविल में वरितो। मण बदीन अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। मुबैना आपघात कंदड़ औरत जे मुड़िस बाबू भील इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदसि घरवारी सां सोट गुलाब भील ज़ोरी लॼा लुट कई हुई, जंहिं ते हुन दिल बर्दाश्ता थी ख़ुदकुशी कई आहे। इंसाफ़ ॾियारियो वञे। खैरपुर खां पोइ कराची में बि मनकी पॉक्स जो केस रिपोर्ट। बफर ज़ोन सां तालुक़ रखंदड़ 22 साला नौजवान खे मनकी पॉक्स जी तस्दीक। डॉक्टर वाहिद राजपूत जो चवणु आहे त कराची में मनकी पॉक्स जो पहिरियों मरीज़ जनवरी में रिपोर्ट थियो हो। ही ॿियो केस आहे। नौजवान जो इलाज जारी आहे।
मिरपुर खास जे मेडिकल जी शागिर्दियाणी फहमीदा लगारी जे आपघात वारो मामलो वारसन पारां प्रोफेसर ऐं ॿिनि शागिर्दनि ते शागिर्दियाणी फहमीदा खे ब्लैकमेल करण जो इल्ज़ाम। शागिर्दियाणी जे वालिद इंतज़ार लगारी चयो आहे त प्रोफेसर आबिद लगारी ऐं ॿिनि शागिर्दनि संदसि धीउ खे ब्लैकमेल कयो, जंहिंखां तंग अची हुन आपघात कयो। प्रोफेसर आबिद लगारी संदसि न्याणी खे ब्लैकमेल करे 40,000 रुपया घुरिया हुआ, जंहिं ॾींहुं शिकायत कॉलेज जे प्रिंसिपल खे ॾिनी हुई। ॼाम नवाज़ अली भरिसां 5 घरनि खे बाहि लॻी वई, 4 बकरियूं सड़ी मरी वयूं, 3 औरतूं ज़ख़्मी। ॻोठ कुर्बान शाह में ओचितो बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी विया। बाहि लॻण जे नतीजे में घरनि अंदरि बीठल 4 बकरियूं बि सड़ी मरी वयूं। घर जो समूरो सामान सड़ी रख में तब्दील थी वियो। सड़ी ज़ख़्मी थियल 3 औरतूं नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। फायर ब्रिगेड अमले मक़ामी माण्हुनि जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो आंदो।